नजर इनका जख्म दी जिंदगी को गुजारी अतमते करी तो सुभान अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मोहम्मद करीम अल्लाह रसूलुल्लाह ऐ ओए मानू जे के रसूलुल्लाह सा गड सफर में गड हजर में गड जंग में गड मदीने में गड अज ताई मजार में गड सुदा प्यार जो इमाम अहमद रजा फाज़िल बरेलवी फतावा रिज़विया शरीफ में तो जरे त रसूलुल्लाह फरमायो तम्मू जी ऐ अबू बकर जी ऐ उमर जी हिकड़ी मिट्टिया असी हिकड़ी मिट्टी मां पैदा थियाऊं मां तोखा तो पुछा ओ निदे जे इलाके वारा खुदा जो वास्तो सही बुधाए जा रसूलुल्लाह जे मिट्टी मां पैदा थो वा मिट्टी पाक आहे या ना है उनई मिट्टी मां अबू बकर पैदा थो उनई मिट्टी मां उमर पैदा थो मना ही पाक है हिनन ते एतराज करना वारा पार पलीत हन मुझे मोहम्मद जो सहाबी अबू बकर भी पाका हजरत उमर भी पाका वल्लज़ीन माअहु मैं जे के हुजूर सल्लल्लाहु मैं बगित में तकलीफ हुई जा हां अशिद्दा वलल कुफार काफरन ते सख्त हन पान में ॾाढी मोहब्बत है हाणे असीं क़ुरान खे मञूं था मवाले खे मञूं सुभान अल्लाह हिक ॿिए सां ॾाढो प्यार तराहम रुकअन सुजदन निसंदी एड़ी हालत में रुकअन सुजदन यो हाला तरकीबी लिहाज इन्हनि खे निसंदी रुकू कंदा हुआ सजदो कंदा हुआ सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथर सुजूद उन्हनि जे चेहरनि में सजदन जे करे निशान है ज़ालिक मसलुहुम फित तौरात इन मुस्तफा जे साहब जो मिसाल तौरात में बतल इंजील में बतल कज़रइन उन पोख जे मिसल अखरज शतअहु जे पंहिंजे सल्ले खे ॿाहिरि कढियो फ़आज़रहु आज़र युआज़ुल मुआज़रत उनखे मज़बूत की सल्लो फुटंदो ज़मीन में ॿाहिरि वठंदो मज़बूत थी फस्तग़लज़ पोइ मोटो थियो फस्तवा अला सूक़िही पोइ पंहिंजे तीले ते बराबरि योजिब ज़ुर्रा पोखींदरन खे पसंद थो लगे हाणे वही चवंदा आहिनि त नबी करीम जा 3-4 साहबी सुठा मां तहां खां तो पुछां निदे वारो 3 साहबन खे पोख जी तशबीह सां ठहे थी तहां जे फसल में जे करे निदे में अमा जमीन पोखियो एकड़ उन एकड़ में 3-4 संगत छन जमींदार खुश थी तुम सोचे त नबी करीम जा साहबी बटरे हन पर अल्लाह तुझे हुजूर जा साहबी पोखो समझो तो सही गाल के तुम सोचे त नबी जा साहबी 4 हब चाहा अल्लाह जो हबीब जो कुरान सुजरे उन पोख जे मिसल हर जेका पोख रसूलुल्लाह पोखिया ओ हाने हबीब के आ पोख बने थी माना पोख घणिया पोख घणिया तडह त बने थी जे पोख थोड़ी हुजे त कान बने हां अल्लाह तो चले मुझे हबीब जो एकड़ो सहाबी न बसाबी न इदा जा नसरुल्लाह वल फतह व रअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाह अफवाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा अल्लाह जी मदद फतह है मानो के ॾिसंदी दीन में टोलुन जा टोला दाखिल थींदा अदा ने थोरो तवज्जो कजो समझण जी कोशिश कजो अरबी में रोयत चइबो आहे हिनन अखिन सां ॾिस न खे जेका शइ महसूस मुबसर हुजे इंसान में हिस्सा आहिनि अवेर शाबाश पोड़े पोड़े के मनियो हिम्मत कई शाबाश ते अल्लाह हयाती हां माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
बज़ारे थोरो टे मुदो ओ एकड़ो मौलवी वेठो तकरीर ते लही जमात जे थकी एकड़े कन में जे जो खुदा जो नालो थी अल्लाह जमात थकी पई आहे यार अल्लाह त सही पर तकरीर जी पछाड़ी नथी लगी सो एकड़ा वरी शुरू थी न पछाड़ी को दी लवे मुके पछाड़ी लबी वई मां थोड़ी टाइम में चलिया अथवा देखणी जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जे हबीब जा गुलामो मुअर्ज पे कयो तो रोयत जे बुआ जे का शिमानु सामू दिसे अल्लाह ताला फरमाए मुझा हबीब दीन में मानू के तुंड संदी टोलन जा टोला ईंदा हिकड़ो सहाबी न मसहाबी न टे सहाबी न चार सहाबी न सवाल को नबी जा सहाबी अब्दुल वारा इंसाफ वारा अज नबी जे इलाके में भुरगुन दे गोठ में मूसा गजी मोहम्मद जे सहाबन जो शान ते जा हबीबन जे सहाबन जो सदा ईशान बन दुआ हबीबन दे सहाबन जो सदा ईशान बन दुआ बयान जो शान तन जो करे मुखे सो बयान बन दुआ कया जन घोर महबूबन मथा घर माल सिर बछड़ा खुदा के संदो सिर माल ऐसा मान बन दुआ उनन जो अज़मतु इद्रीस राइण खा गरियुमाहिर मलायो जन सोवा मैदान सो मैदान बन दुआ हजरत बिलाल जब मदीने में सरकारे मदीना जाहिरी बुरको मटाए जा बिलाल मदीने जे घटन में रोए पियो मानो का पुछे पियो यारो किथे मुझो दिल भर नबी त कोन ॾिठो किथे मुझो यार त कोन ॾिठो किथे मुझो दिलदार त कोन ॾिठो सहाबी जे अखियुनि में पाणी आ ओ निते जे भर पासे वारो जेखा सरकार जेड़ी सूरत परे थी वने कीअं उहे जिंदगी गुजारींदा हुआ कीअं उहे पंहिंजे दिल खां उन्हनि खां पुछजे हज़रत बिलाल पियो चवे हाणे मां मदीने में रही नथो सघां कीअं मदीने में रहां जन जाइन ते सरकार वेंदा हा उन्हनि जाइन खे तो ॾिसां मुंहिंजो हा फाटी तो करे मां मदीने के कोन रहंदुम हज़रत बिलाल मदीने के चले शाम मुल्क में आयो आ काफी टाइम ते रहियो ख्वाब में पियो निहारे एकड़े दफे मदीने जा साईं मथा ते बीचार फरमाइन पिया बिलाल मुजी सिक कोन लगंदी चई छा मुखे याद कोन कंदो आई छा अखन में रुग अची विया रोई तो ते या रसूल अल्लाह अमा के याद न कया त के कया लाची जी मथा सवार थी मदीने पियो अचे हलंदे हो त कुन वॾे मां पेरे पंध कंदियास ए पेरन हलण छॾियो त मां गोडन भर घसंदियास ए गोडन घसण छॾियो त मां ठूठन भर ठिड़कंदियास ए ठूठन ठिड़कण छॾियो त मां सीने भर सिरंदियास जे मिलिया त मिलंदियास न त घोड़ी जान जतन ताम मदीने में अची डायरेक्ट नबी करीम जी मज़ार पे जाना जो हराम है शिर्क है उते मदीने में अल्लाह से असा तवा के नसीब करे विंदासी न पोते वरी गाढ़ा ना रुमाल वाला फरीदा अस्सलाम वालेकुम अच्छा जी कहां से आए जी मैं मदीन से अच्छा अच्छा निद्दो से आया हूं हां क्यों मैं आया हूं कि अपने गुनाहों की माफी लो अच्छा माफी लो कहां लिखा है वरी सुन्नी पढ़ना वलो अन्नहुम अज़लम अनफुसहुम जाऊ नहीं हादल अम्र मुख्तस्सुन बिज़मान नबी
ही कम जेको तई कयो प्यायो नबी साईं जे दौर में हो हाने थोड़ी आ मां चयो तुझी पंहिंजे अकुला इमाम फखरुद्दीन इन आयत तफसीर कबीर ही रखणी जो इन आयत के खोले हेठा निहार लिखो पियो फखरुद्दीन तो जे नन ए आयत नबी करीम जे ज़माने सन क़यामत ताईं ईंदड़ हिक मोमिन खे हुकुम त जे गुनाहनि जा अंबार विची में थई हेडे होडे लोणा नहर जा मदीने में अची अखन मां लुक गाड़े खुदा का पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ सरकार तुझे न माफ़ी वठ सरकार जा हथ खजंदा अल्लाह तुझे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो अदा निदे वारो हिकड़े हजम पे वार ठाया हिकड़े हमरा जा वार बठाए पियो रोए पियो हमरा हजम ने नियारे चो हजम खैर आए रोई पियो जैसे बस छड़े दियो चिन बुधा चिन छड़े चिन बुधा जैसे मां मदीने वो मदीने में मां विष्णु जे दिल चयो तो मां साईं जी ॾियारी खे हथ वो मुंह हथ वधाए एक करण जी कोशिश कई पुलिस वारो एकड़ो बीठो अचे ठका मुखे डंडो कराई एड़ो मुखे डंडो ही जो मां बेहोश थी गई जे तो अखिन खे जो मुंहिंजा निहारिया त मदीने जा साईं मथा बीठा वाह वाह वो मुखे पिया चवनि फकीर जी सही इश्क कबो त लगंदो इश्क कबो तकलीफ़ त ईंदी न हारे रोआ इन जे करे थो वरी लॻो लगन वरी बेहोश वरी सरकार जा जलवा ॾिसो जेको हुजूर जे जलवन में मज़ो आ दुनिया जे बिन नेमतुन में मज़ो आहे तन मन वारा जिसने देखा जलवा कमली वाले का तन मन वारा जिसने देखा जलवा कमली वाले का आखिर ताईं हथ खणजो ऐ मौला एक बार देखा दे असा जा दवा पोया दी सजो रबीउल अव्वल हलिया ऐ मौला एक बार देखा दे चेहरा कमली वाले का हर नेमत खुदा देता है परवार के उन पर देता है खाता है ये आलम सारा सदका कमली वाले का अकीदो अहले सुन्नत वारो हजरत बिलाल मदीने जी शहर में आयो डायरेक्ट नबी करीम जे मज़ार ते अखन मालू कपिया वहन रोई रोई बेहोश थी किरी पियो होश में पियो अचे चवन पिया बिलाल अॼु उहा बाग ॿुधा जेका मदीने जे साईं जे ज़माने में ॿुधाईंदो जेके थकिजी पिया हथ त मथे खणो ॿ टे थक आयो ओ एकड़े मोली तकीर के जमायत सॼी भॼी वई हिकड़ो वेठो जे वाडे आला तोखे मुआरी तकीर वणे थी दीदी न वणे कोई कुर्सी मोजी आ सो हाणे तई में जल्दी से आया उधारे केड़े में बस 2 मिनट में ही साईं जो शान अजीज दोस्तों हजरत बिलाल सिद्धू मदीने में बिलाल वा पाग बुधा जेका सरकार जे ज़माने में बुधाई दो चाहे तुम बाग दी न सगदुम किया बाग जा अगे जरा बाग दी दो हम सरकार जो तेरो मुझे समो
क्यों ये बाग कौन नहीं दो वञो इमाम हसन हुसैन के वठी अचो भई शहजादा ईंदा उहे चवंदा पाणे बाग ॾींदो अरे बे इजाज़त इनके घर जिब्रील भी आते नहीं कद्र वाले जानते ज़ुशान अहल बैत पाक से गुस्ताखियां बेबाकियां लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत बिलाल जो आपा को बता देगा साईं ने ज़माने में आई ता जो था है मोहब्बत के जवाब में मोहब्बत के जवाब को अल्लाह माने ऐसा करे दीगर मौर खलकन ना मांगे जी अशहदु अन्न मोहम्मद पे हो तो बेहोश थी होश में कोई की बचन का बिला छाछ हो तो जगह पई या सोहबत सुतेरी फरियाद ना गए वजन नहीं नदे जे आस पास वारो हकीकत पुछो जे करे को मानू जे तसी मानू नमाजियां पढ़ो सही रात मां तहज्जुद पढ़ो फजर महल बरी शात तई सुठी शिया गली शिया पर जीवन के दिल में हुजूर जो इश्क मोहब्बत ना है सोने की हदीस वल्लदी नफ्स मुहम्मद बियदी ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन केर तेसी ते मोमिन को थींदो जेसी ते मां उन के मां पी का वधीक औलाद का वधीक मां का वधीक महबूब हाय ता के हिकड़ी मोकल सी दी था हिकड़ी केड़ी अमी भली जाती दुनिया में मसला कभी होली नवा नवा कंदी तारीख 100 साल कंदी 200 साल कंदी 300 साल कंदी 400 पर उन्हनि जी कचहरी में वेंदो त तव्हांखे रसूलुल्लाह जी गुस्ताखी मिलंदी बाबा 1971 में वियो मदीने साईं जुदो ते हिकिड़ो गुस्ताख हूंदो हुयो पाकिस्तान जो एॾो गुस्ताख हो जो लठ हथ में खणी चवंदो हो मुझे लठ के ताकत नबी के तीन काने गुस्ताखी जाए टोला असा सजे मथो लाजम हजरत इमाम मोहम्मद रजा फादरी बरेलवी वांगुर अहली सुन्नत काहिबे रापार असहाबे रसूल नजम है और नाम है इतरत रसूलुल्लाह की अर्श हक है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की अशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। ऐसे हम तबलीग करते हैं आप नमाज पढ़ेंगे आपको जन्नत मिलेगी असा वारा वारी मानू टक्कर में जन्नत में ना मिलेगा जन्नती रोजा रखेंगे जन्नती हज करेंगे जन्नती ज़कात देंगे जन्नती मौलाना अहमद अल्लाह तुझे तुझको जन्नत से क्या मतलब नजदी दूर हो हम तोड़े मादा माथा कराया हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। अल्लाह ताला फरमाए मुझे हबीब है वरफ़अना लक ज़िक्रक असा तवाजे ज़िक्र के बुलंद करे छो अगे नबियन की ज़ुबान ते जो ज़िक्र अरे क़यामत ताईं मुझे हबीब है मस्जिद में जिते मुझे ज़िक्र हुंदो उते तुझो हुंदो मदरसे में जिते मुझे ज़िक्र हुंदो उते तुझो हुंदो नमाज में जिते मुझे ज़िक्र हुंदो उते तुझो हुंदो जलसन में जिते मुझे ज़िक्र हुंदो उते तुझो ज़िक्र हुंदो
ॿुधो ये मारब करीम जे ज़िक्र खे फनायत काने ए मुझे अता सा तो मदीने जे मीर जे ज़िक्र खे फनायत कान थींदी। सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी मैसर ॿुधो वाला कोन ॿुधो सच्ची ॿुधाइजो। हाजी साहब तो जे मुझे महबूब बजी तारीफ लखे गाईंदा स्टेज ते आस्ते हलो दंदु वारो हलियो लाउड अॻिते पियो तो दंदु शरीफ हलियो वञे। मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वीदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा। हाणे ताईं सभई जो तकिड़ो छॾियांव थो हिकड़ा वीदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा। मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा ही हबीबन जा सना खान से पुटदा न कदे कई गुबेदार इन्हनि खे बेगले लाईंदा। मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा। अल्लाह यार फलाणो साईं हलियो वेंदो नुक़सान थींदो बिल्कुलु थींदो आलम जे वञण सां नुक़सान थिए थो बिल्कुलु थिए थो पर साईं जो शान कोन थींदो। साईं जी शान ते को फ़र्क़ु कोन पवंदो। कई आलम ख़तीब बुज़ुर्ग आया हलिया विया हिकड़ा वञनि पिया ॿिया अचनि पिया या रसूल अल्लाह अवां जे ज़िक्र जा चर्चा हलंदा रहंदा रुगी निब्बे में न रुगी बदीन में न रुगी कराची में न रुगी हैदराबाद में न ओ मुझे मोहम्मद जा दीवानो कायनात जे ज़र्रे ज़र्रे में रसूलुल्लाह जी ज़िक्र जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। बस ये आखिरी ॻाल्हि ॿुधो अॻे छा चवंदा अॻे भाई ये जो आप ताज कोई मिला था कयो यो तो हिंदुस्तान पाकिस्तान वार मटा बाहरी दुनिया में किथे आ हाने फेसबुक जो दौरा फेसबुक जो हाने तई निहारियो उर्दू में हलब में शाम में मिस्र में यमन में पर ये तो मुसलमानन जा मुल्क लंदन में अमेरिका में बे नबी करीम जा आशिक रोटन ते निकरी करे या रसूल अल्लाह जा नारा प्या ऐ चन प्या त हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम मिस्र फारस नजद के किले गिराते जाएंगे। साईं के नचो के सही तई फकीर मानो ता जो छा वने के तकलीफ न अचे इमाम अहमद रज़ा पियो चवे खाक हो जाए अदब जल कर मगर हम तो रज़ा खाक हो जाए अदब जल कर मगर हम तो रज़ा दम ट्रिपेरिए ते रोज़ो न बनियो दम 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 में जब तक दम के जिक्र और रगा सुनाते जाएंगे। गाजी मुमताज कादरी बुधो न बा ओरे रे तकरीर मांगे जी ॾाढी तकरीर भली ॾाढी हिकड़ी सियासी गाल करे वियो माना हुन जो जेको ता तकरीर कया सॼी दीनी आ बाकी हिकड़ी ता सियासी गाल कया माना सियासत दीन का अलग मां जो वाड़े जो नबी करीम फरमाइंदा त बनी इसराइल जा नबी अब सियासत कंदा ओ जे दीन में न हो जा त पो नबी सियासत छो पिया कर दी मोलन जो वरी छा वञे
माना असां सां समझो त मौलवी न ख़त्म ला मानी मानी खाई सुधा पिया वञनि पर इन आलमनि जो क़दुरु कर गाज़ी मुमताज़ क़ादरी के आखिरी टाइम ते में चयो ऐसे माफ़ी नामो ते सिग्नेचर करे ॾे तोखे छॾी ॾिनी यार मां कीअं सिग्नेचर कया अगे नातूं पढ़ियुमि निमाज़ूं पढ़ियुमि सलातूं पढ़ियुमि रोज़ा रखियुमि वज़ीफ़ा पढ़ियुमि कॾहिं मूंखे नबी करीम जी ज़ियारत न थी जॾहिं खां इन बदबख्त खे मारियो अथमि हर रोज़ मूंखे मदीने जे मीर जी ज़ियारत थींदी आहे बेटा फरमाए तो ॾिठी जन हेकार सूरत साहर जाम जी जन साईं खे ॾिसो त सुमन किथे फरमाए तू ॾिठी जन हेकार सूरत साहर जाम जी सुखती सुखियों की नकी फिरे सान भतार घियूं घरनादार काहे पियूं कुनन में ए इश्क़े नबी मेरे दिल में भी समा जाना आखिरी शेरार गाल मा गाल भई खुली सिंधी में जनम चरिए के चोरियो न तो असी डारियूं खरिया जे चुरी प्यासी तो खुली वींदा ए इश्क़े नबी मेरे दिल में भी समा जाना हमको भी मोहम्मद का दीवाना बना जाना एकलो दफ़ो सभई त जो लब्बैक या रसूल सभई त जो लब्बैक या रसूल लब्बैक जो छा मक़सद आहे लब्बैक वो ॾाढो लब्बैक जो मक़सद आहे त मां हाज़िर आहियां हथ मथे खणी जो लब्बैक जिस नींद में हो जाए दीदार नबी हासिल आए इश्क मुझे ऐसी नींदों में सुना जाना जो रंग के जामी और रूमी पे चढ़ाया था उस रंग की कुछ रंगत हम पे भी चढ़ा जाना नमाज पढ़ो नमाज जरूरी है बुधो बतायो फकीर बुधो न बतायो फकीर वो मस्जिद में नमाज पढ़ण जमात मां हिकड़े जो वुज़ू भजी पियो भला सिंधी में समझो त जमात जे हिकड़े में वॾो बरस जो ही त पेशमाम चिराग जी बरस शर्म कोन थो अचे मस्जिद में बरस उठी वुज़ू करे हाणे लॼ खां केर हया खां उथी फकीर उथियो वुज़ू करे मोटी आयो पुछियो फकीर तुंहिंजो वुज़ू भॻो छा सीधा मुझे कौन भगो परायूं चटियूं पिया भरी सो असा जे मरण के भला चटन जो टपाल है जाजो मसीह जो मोही मोगा नबी करीम फरमाइंदा साहब के सावियो ताजे घर जे सामू नहर जे पंज टाइम नहर में केर विंजी हल यबका मिन दरनिही शैउन उन जे जिस्म से मेर रहंदी साहब जो भला पंज टाइम में जो मेर किथा रहंदी फरमायो फज़ालिक मसलु सलवातिल खम्सी यमहुल्लाहु बिहिन्नल खताया पंजन नमाज़ुन जो मिसाल में ईअं अथव पंज नमाज़ूं पढ़ंदो त गुनाह जिस्म ते हूंदव ई कोन रब नमाज़ जे सदके गुनाह बख़्शिश हाणे हिकिड़े मूंखे चयोसीं तव्हां मौली साहब आयत पढ़ी कहिड़ी मुंहिंजो इन सलात तनहा अनिल फ़ाहिशा नमाज़ बेहयाइन खां रोके थी बिल्कुलु पोइ असां त घणा माण्हू ॾिठा आहिनि निमाज़ी आहिनि पर बेहयाऊं छॾी कोन था सुवाल क़ुरान पियो चवे त निमाज़ बेहयाईअ खां रोके थी
ए कुरान तो पूरो कोने ना कुरान तो सच्चो वो नमाज अब पढ़े बेहयायूं भी नथो छड़े पो हाने कुरान त चे तो बेहयाई करो के दी माजो बिल्कुल कुरान सच्चो ये कैसे मुझे कुरान तो चे नमाज बेहयाई का रोके थी पर जेको पढ़ंदड़ सही पढ़े पढ़े पियो नमाज अल्लाह अकबर गोठ देखा अल्लाह निदे में खीर बा घर पोतो खीर अल्लाह कौन पोतो हींअर नमाज पढ़ी वेंदुसि वरी चाह पीअंदुसि चाह पी वरी पोइ मोटरसाइकिल ते चढ़ी पोइ वरी ॻोठ वेंदुसि त पोइ नमाज किथां फ़ाइदो ॾींदी अल इहसानु अन तअबुदल्लाह कअन्नक तराह इबादत ईअं कर जे रब खे ॾिसी पर जे इहा कैफ़ियत पैदा नथी थिए इहो त सम्झ त रब त तोखे ॾिसे पियो इबादत ईअं कर जे गौसे आज़म हज़रत सैयद मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी करे ॾेखारी जे जो हिन महीने में यारी शरीफ जो जलसा प्रोग्राम हलंदो दोस्त मुददामन वरदिया दस्तगीर जी निदे वारो असांजे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान चयो बाबा 1989 में मुंहिंजो एक्सीडेंट थियो एक्सीडेंट साईं जो थियो साईं जी हीअ खॿी टंग सॼी या चट थी वई माना इन जूं हॾियूं थी वयूं नवाब शाह जे डॉक्टरनि चयो साईं मौली साहब खे बाबा लंडन खणी वञो साईं जो लंडन जे तरह त पैसा कोन्हे कराची में अचण पिया न इलाज कोन थींदो साईं चए पियो त रोआं पियो ख्वाब में ॾिठुमि हज़रत अब्दुल कादिर जीलानी आया ये मुझे खब्बी टंग ते हथ हणी पर मैं मौलाना घबरा न सैयद जो हथ लॻो थी बेड़ा पार थी कराची जो डॉक्टर मोहम्मद अली शाह गुज़ारे वियो बीपी जे पहिरें दौर में वज़ीर हो सुबह जो टाइम आयो साईं जे टंग ते हथ ॾिजी इलाज नामुमकिन पर सैयद का हाथ लगाए काम हो जाएगा साईं जो इलाज थियो पोइ हीअ मनकबत साईं ठाही आहे इहा ॿुधो त बसि ॿुधो आहे त साईं वारा घुराई दोस्त मुददामन वरदिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी जो पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी दोस्त मुददामन वरदिया दस्तगीर जी दाहिरी ना जमलिया तस आमन पी रुतने पुलस जाए नजूर जंजीर जी अथवा देखनी जो दोस्त मुददामन वरदिया दस्तगीर जी हमरा जो खदम तुहू सलासत अशर सनतन फमा रअयतुहू इम्तखत वला तनखम वला कअदत अलैहि ज़ुबाबु 13 साल बादशाह पीर जी खिदमत कयम कॾहिं न ॾिठुम त बादशाह पीर सिंग उछलाई हुई हाणे चढ़ के मौलवी साहब रस्ते ते शीशो लाई लो अरे चाचो बेटी तो गलो आया मां बादशाह पीर जेड़ो बके सिंधु ॾाढियूं थो चढ़ाए बादशाह पीर दुआ किया जो 13 साल रहे हिकिड़ो दफ़ो सिंग कोन उछली हिकिड़ो दफ़ो थुक न हाणे इहो छो वियो इन जे करे त सिंग ऐं थुक थींदी आहे तॾहिं जॾहिं बलगम घणो थी बलगम घणो थींदो कॾहिं जॾहिं पाणी घणो पीअंदो पानी घणो पीअंदो कॾहिं जॾहिं मानीअ खे सट ॾींदो सुठो बादशाह पीर त मानीअ जे वेझो ई न रुॻी अलाह जो ज़िक्र ऐं जेको अजीब ॻाल्हि वला क़दत अलैहि ज़ुबाब कॾहिं मख बि जिस्म ते वेठे कान जीअं मदीने जे मीर जे जिस्म ते मख न रहंदी हुई ऐं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी जे जिस्म ते मख कान रहंदी
अल्लाह को ये हाजी साहब जा आस्थान आबाद अल्लाह सही सही के बरकतुंडी हाजी साहब जो सी पिंडाल अद भरला आने माशाल्लाह आज के जीवस पिंडाल पूरो भर जीवस अल्लाह को हिन साल पूरो आइंदे साल अन्या बदलो बादशाह पीर जी नजर दीनी मदीने वाले साईं जी रब इन फकीर जी हाजिर कबूल मकबूल करे वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।